नासिक खैरपुर जी आर्ट्स काउंसिल में लेखक अब्दुल हुसैन मरी जी किताब कलानगुचनी कापारात जी महरती तकरीब मुनक़िद कई गई। खैरपुर मां अली अकबर गोपांग जी रिपोर्ट ॾिसूं था। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में फ्लावर डे जो है गुलन की नुमाइश लगाई वही है, जैमें जो इफ्तिताह जो है वो वीसी खैर डॉक्टर खलील अहमद अबू पोटो कमिश्नर सखर किया है। अचो तो इतने मौजूद शागिर्दन से मानून से गाल बोल कंदासीं तो वो इन प्रोग्राम के किएं पिया ॾिसनि। असां जेको हेॾो शौक़ु कयो आहे ई ॿारनि गॾिजी असांजे ऑफिसरनि असांजे जेके बि माण्हू गुलनि सां प्यार कनि था उन्हनि सभिनी हिकिड़ो मेलो सजायो आहे। खैरपुर कंहिं बि हवाले सां पोइते कान रही आहे, उहा तालीम जो मैदान हुजे या जेको आहे सो ॿियूं एक्टिविटीज़ हुजनि, उन्हनि सभिनी में खैरपुर अॻिते ई रही आहे। गुलो गुलजार लगो पियो आहे ऐं पूरी यूनिवर्सिटी में हिकिड़ी मोतर लगी पई आहे, हिकिड़ी ख़ुशबू ओरिजिनलिटी जेका आहे उहा तव्हांखे नज़र ईंदी ऐं हर तरह जा जेके माण्हू आहिनि, ॿार जेके आहिनि, एम्प्लॉइज़ आहिनि, मुलाज़िम आहिनि, ऑफिसर आहिनि, टीचर आहिनि, सभु अचनि था हिते एंजॉय कनि था। 10-15 ॾींहं जेको आहे ही जेको फ्लावर शो आहे इहो हलंदो ऐं हिते अचो ऐं पंहिंजे बचड़नि खे वठी करे हिते एंजॉय कयो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में हर साल जीअं हिन साल भी 17 फरवरी ते फ्लावर डे मुनक़िद कयो वियो आहे। जैं भी प्रोग्राम मुनक़िद कयो आहे असीं उनजा वॾा थोरादा आहियूं। हिन पार्क में हर गुल रखियो वियो आहे, जीअं तव्हां ॾिसो था त हिते घणा ई शागिर्द एंजॉय करे रहिया आहिनि। गुलनि जो जेको असर आहे इंसान ते, उनजे रूह ते, उनजी कैफ़ियत ते ऐं उनजी हर हिकु शइ ते वॾो असर अंदाज़ आहे। जेकॾहिं मुख़्तलिफ़ हिते छोकिरा आहिनि जेके पेपरनि जे मुतलिक़ ॾाढा कंफ्यूज़ आहिनि, पर जेकॾहिं हू अॼु जो प्रोग्राम हिते ॾिसंदा त हू काफ़ी सारा उन मां हिकु फ्री माहौल ॾिसंदा ऐं काफ़ी सारी जेकी उन्हनि जूं टेंशन्स आहिनि उहे दूर थी वेंदियूं। हिते काफ़ी रौनक लगी पई आहे, काफ़ी डिपार्टमेंट जा शागिर्द, कुछ न्यू बैच वग़ैरह आहे जेकी रिफ्रेशमेंट वग़ैरह भी थी पई ॾाढी हिते सुठी। माशाल्लाह अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त बहितर रहंदो, शागिर्दनि खे थोड़ी इंजॉयमेंट भी लाज़मी आहे। हे माना अहिड़ा प्रोग्राम यूनिवर्सिटी जहिड़े इदारे में थींदा रहनि त जीअं शागिर्दनि खे तफ़रीह वग़ैरह मिले ऐं उन्हनि सां गॾु हर को पंहिंजे मिसाल धुन में लॻो पियो आहे, हर को सेल्फी वग़ैरह हे फ्लावर खे ॾिसी इंजॉय थो करे। वाइस चांसलर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी डॉक्टर खलील अहमद अबू पोटो जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। स्टूडेंट्स जे तरफ़ां त जेको हिकिड़ो नओं इवेंट रखियो वियो आहे, हिन खां पहिरियां ॿिया मुख़्तलिफ़ इवेंट्स थींदा रहिया, कुझु इवेंट्स थींदा रहिया, पर जेको गुलनि जो इवेंट रखियो हिकिड़ो तमामु मुख़्तसिर हिकिड़ो नओं अंदाज़ आहे। जीअं त प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो, गुलनि जी नुमाइश हले थी पई, ॾाढो हिकु सुठो प्रोग्राम थियो आहे। असां त हिन प्रोग्राम ॾिसी करे ॾाढो हिकिड़ो ख़ुशि थी रहिया आहियूं। कैमरामैन आफ्ताब अली सां गॾु अली अकबर, धरती टीवी न्यूज़ खैरपुर।